पर चढ़ाई फिलहाल रोड़े छॾियो आहे। अच्छा अची पहुता आहियूं, रिकॉर्ड क़ाइमु कंदासीं।
साईं कीअं थियो आहे घोड़नि जो सफ़र? साईं माशाअल्लाह ज़बरदस्त सुभान अल्लाह। तव्हां पाण ॾिठो मुसलसल 2-3 कलाक घोड़े ते कलाक साईं लागी तो सफ़र थियो आहे। तव्हां पाण ॾिठो जंगलात वरी हेॾां हेॾां सोनहरी वादियूं आहिनि मोरा जूं। ॾिसो ॼण चांदीअ जा जबल आहिनि, मालिक जा जहान आहिनि। ॾिसो तव्हां सां कैमरा तक़रीबन घोड़े ते चढ़ी कैमरा सां कोशिशि कई आहे। ही कहिड़ो लाइक़ो आहे जंहिंखे न कयो? साईं ही असल में असीं जे चवंदा आहियूं चरागाह, जिथे माल मवेशी चरे, त हितां जी जेका पहाड़ी ज़बान आहे, सभिनी माण्हुनि खे पहाड़ी थो सॾियो वञे, छो जो पहाड़ में था रहनि। ही बांडा चवंदा आहिनि, जीअं असीं चऊं त फलाणे जो फार्म आहे या चरागाह आहे जिथे माल वञी चरे थो। ही अहिड़ी क़िस्म जो हिकिड़ो इलाइक़ो आहे जिथे माल मवेशी चरंदो थो रहे। उहो हितां जा लोकल माण्हू चवंदा त कंहिं वक़्त में हिते को जहाज़ लैंडिंग कंदे जहाज़ किरी पियो। जहाज़ जॾहिं किरियो त माण्हुनि ॿुधायो यादि करणु ईअं शुरू कयो त कौन सा बांडा, जहाज़ वाला बांडा, जहाँ जहाज़ गिरा था। अब उसके बाद वो इसको जहाज़ बांडा के नाम से याद रखते हैं। वैसे और कोई जहाज़ की यहाँ कोई तारीख नहीं है। बहुत खूबसूरत नज़ारे हैं और आप देखेंगे मेरे पीछे बर्फ़ जो है वो चांदी की तरह चमक रही है। मौसम भी खुशगवार हो गया है और हमारी जो टीम है, कुछ लोग हम घोड़ों पर आए हैं, कुछ पीछे पैदल आ रहे हैं जो 2-4 मिनट में पहुंच जाएंगे। असां घोड़नि ते खच्चरनि ते आया आहियूं ऐं साईं जन उतां यको पंध आया आहिनि। असां खां सिर्फ़ु 10 मिंट लेट पहुता आहिनि। असां पुछंदासीं साईं खां त तव्हांखे ही एक्सपीरियंस कीअं लॻो? मिस्टर मोहसिन अली काका। एक्सपीरियंस ॾाढो ज़बरदस्त रहियो। पहिरीं चढ़ाई इलाही मुश्किल हुई, जेका सिधी ॻाल्हि आहे, असांजी हालत ख़राबु थी वई। उन खां पोइ जॾहिं आहिस्ते आहिस्ते लायूं आहियूं, उन खां पोइ असांजूं टंगूं उन हिसाब सां हलणु शुरू थियूं। पोइ हेसि ताईं असांखे का थकावट महसूसु न थी। टंगूं हलणु शुरू थियूं, तव्हां उते ई बीठा। थैंक यू साईं। हीअ हाणे तव्हां तासरात ॿुधा। हाणे असांजो ॿियो कप्तान आहे जेको बि उतां पंधु आयो आहे, साईं साबित शाह। साईं साबित शाह, तव्हां छा था महसूसु कयो हिते पहुचण खां पोइ? हाणे तौबा थियो था या तव्हां ॻाल्हाए वठो? तव्हां ॿुधणु तव्हांखे कोन ईंदो हूंदो, ॻाल्हाए वठो। हक़ीक़त में साईं इहो पहिरीं ॻाल्हि असांखे जबल जो कॾहिं पंधु कयो कोन्हे, प्री प्लानिंग कोई सवरी संगत जी। ऐं असांखे इहो कोन अचे हिकिड़ी चढ़ाई आहे पोइ कमु हेठां ई ऐं मेल खनि पंधु आहे। मेल खनि पंधु आहे, पर माना खुटे ई न पियो। 2 कलाक पे चयो, 2 कलाक या 3 कलाक सम्झो। हिकिड़े चयो अधु कलाक, हिकिड़े चयो 40 मिनट, हिकिड़े चयो 1 घंटा। कंहिंजी बि ॻाल्हि सची कोन्हे, पूरा 3 कलाक लॻा आहिनि। पर माना हींअर जेके स्प्रिंग हुजनि त कमु थिया, ईअं कमु कोन थिए। इहो हुयो साईं साबित अली शाह। हाणे इन्हनि सभिनी खे जंहिं माण्हू इंस्पायर कयो पंध जे लाइ, उहो आहे साईं विकी कुमार। साईं मूंखे हमेशह एक्साइटमेंट हूंदी त मां हाइकिंग करे माउंटेन ट्रेवल कयां। इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। इहो मौक़ो असांखे साईं सर अली अहमद शाह फ़राहम कयो त असां अहिड़ी डेस्टिनेशन ते पहुची सघूं। ऐं मां तमामु ख़ुशनसीब आहियां जो कुदरत ही नज़ारो ॾिसी रहियो आहियां। तव्हां ॿुधाईंदो तव्हांखे उतां हेसि ताईं केतिरा कलाक लॻा? साईं मूंखे एक्ज़ैक्टली 2 कलाक 15 मिंट, 2.25 कलाक मां हिते हाइकिंग करे पंहिंजी डेस्टिनेशन ते पहुची आहियां। ऐं मां ॾाढो ख़ुशनसीब। बग़ैर कंहिं सहारे जे तव्हां वटि न को स्टिक ही, न को तव्हां पाण सां पाणी खयो, कुझु बि न ईअं? न, पाणी हुयो। पाणी लाज़मी आहे, हाइकिंग लाइ पाणी लाज़मी आहे। अच्छा। हा, चढ़ाई में थोरी सांस फुलिजंदी आहे, बाक़ी हूअं माण्हू ओके आहे। ठीकु आहे। हाणे हिते जॾहिं पहुची तव्हां हीउ सॼो नज़ारो ॾिसो पिया त हाणे तव्हांजा तासर? साईं मां हिते दंग थी आहियां कुदरत जा नज़ारे जी बाक़ी इहा तव्हांजी महिरबानी आहे साईं, तव्हां असांखे मौक़ो फ़राहम कयो। सैयद हसन रज़ा शाह साईं पहिरियां फ़ैसिलो कयो त मां पंध वारनि सां पंधु वेंदुसि, पर पोइ पहिरीं चाढ़ीअ जे अध ताईं पहुचण खां पोइ साईं जिन फ़ैसिलो कयो त न बुंड ॻरो आहे। यकदमि साईं उतां वापसि आया ऐं अहिड़ो ज़बरदस्त यू टर्न वरितईं, सिधो ई सिधो असां वटि पहुतो। चई मां ॿाहूं थो ॿुधां, मूंखे घोड़ो मोटी ॾियो। साईं तव्हांजा तासर छा आहिनि?
मां फर्स्ट टाइम हिन जगह ते आहियां फर्स्ट टाइम घोड़े जी सवारी करे हिन जगह ताईं पहुतो आहियां तमामु बहितरीन जेकॾहिं तव्हां घोड़े वारो फ़ैसिलो न कयो हा तमामु ॾुखियाई तव्हां हिते पहुचो हा मुश्किल आहे पोइ तव्हांजे पारां हिते केरु पहुचे अच्छा साईं हुते रस्ते में वेठा हुजो अच्छा साईं हा साईं हिते पहुचण वारो आहे तव्हांजे भरपूर तारीफ़ में अनिल कुमार साईं अनिल कुमार पहुची चुको आहे अनिल कुमार खां पोइ आख़िरी जेको असांजो बंदो पहुचे पियो उहो ॾिसो तव्हांजे साम्हूं अचे पियो शाहरुख सहतो ही आख़िरी बंदो आहे जेको मंज़िल ते पहुची रहियो आहे इहे उहे जवान आहिनि जेके 2.5 कलाक मुसलसिल पहाड़ जो सफ़र करे ऐं पहुता आहिनि साईं जिन खां असीं तासरात ॾिसंदासीं साईं जी दिलि बाक़ाइदे हली रही आहे साईं स्लो आहे मुश्किल साईं मुश्किल ॾाढो पर सुकून सां आयासीं हा साईं। पॉइंट ॾाढी ज़बरदस्त हुई हींअर थक जेके आहिनि तक़रीबन लही चुका आहिनि लही विया बाक़ी थोरो आराम कंदासीं त साईं शाहरुख सहत जा त हाणे असीं हलंदासीं हा, पटेल। हेॾे हिन पासे अनिल साहब खां अनिल साहब तव्हां जेको पंध अचण जो फ़ैसिलो कयो उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे साईं हिते पहुतासीं त उहो फ़ैसिलो हाणे लॻे थो असां सही करियासीं पर रस्ते में असां मुश्किलातूं थियूं दिलि त इहे बि चए त वापसि हितां ई मोटी वञो अॻिते न हलूं इहो फ़ैसिलो इहो ज़हन में तव्हांखे घणा दफ़ा आयो त इहा डिसीजन तव्हां ग़लति वरिती आहे काफ़ी दफ़ा आयो ज़हन में पर हाणे हिते पहुता आहियूं त हाणे चवंदा बसि अच्छा हाणे भला असां वरी फ़ैसिलो इहो कयो आहे त जेके पंध आया आहिनि उहे वरी पंध ई मोटंदा त छा ख़्यालु आहे तव्हां हिन सां न साईं हिन सां इतफ़ाक़ नथा लॻो वापसि घोड़ा कंदो घोड़नि ते असां वरी ठीकु आहे साईं ठीकु आहे ठीकु आहे ओके ओके प्यार नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया नेठ इंसान मां मञा थो त सॼण सभिनी वसफ़े सोन आहीं मां मञा थो त सॼण सभिनी वसफ़े सोन आहीं पर गज़ब आहे सचो सोन बि कटिजी थो वञे पर गज़ब आहे सचो सोन बि कटिजी थो वञे नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया दरिया बि लटिजी थो वञे प्यार दरिया